नासिम हैदराबाद कासमाबाद बाईपास से कायम रिहायशी स्कीम साइमा टाउन में ज़ाती ज़मीन शामिल थियण वारे मामले ते लाॻापियल अख़्तियारनि जे नोटिस बैदि एडिशनल डिप्टी कमिश्नर पारां कासमाबाद जे मुख़्तियारकारनि खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि सलीम अला। जी सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, साइमा डाउन टाउन में ज़ाती सर्वे नंबर शामिल होने वारो मामलो एडिशनल डिप्टी कमिश्नर वन मुख्तियारकार कासमाबाद का रिपोर्ट तलब कंदे 18 फरवरी ते धुरन के तलब करे वरितो आहे। कासमाबाद बाईपास से कायम रहायशी स्कीम साइमा डाउन टाउन में ज़ाती सर्वे नंबर शामिल होने वाले मामले ते लाॻापियल इख्तियारनि नोटिस वरितो आहे। एडिशनल डिप्टी कमिश्नर वन हैदराबाद मुख्तियारकार कासमाबाद के लेटर लिखी रिपोर्ट तलब करे वरिती आहे। धुरन के 18 फरवरी ते तलब कयो आहे। कासमाबाद बाईपास से रहायशी जेका स्कीम है साइमा डाउन टाउन उन मामले ते मुख्तियारकार कासमाबाद के एक लेटर लिखियो है एडिशनल कमिश्नर वन, जंहिंमें हिन ॼाणायो आहे त देह शाह बुखारी जे ॻोठ मोहम्मद खान बागरानी जे रवासी दिलशेर ख़ास केली शिकायत दर्ज कराई आहे त देह मिर्ज़ापुर में सर्वे नंबर 132 हिकु ॿ उन जो ज़ाती सर्वे नंबर है जंहिंखे जालसाज़ी करे खाता तब्दील किया विया आहिनि। मामले जी जांच करे खेसि इंसाफ़ ॾियारियो वञे ऐं इन में मुलविस जेके माण्हू उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जंहिंखां पोइ एडिशनल डिप्टी कमिश्नर वन हैदराबाद मुख्तियारकार कासमाबाद खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे, जॾहिं त 18 फरवरी ते लाॻापियल धुरनि खे पेश थियण जो पिणु हुकुम ॾिनो आहे। वाज़े रहे त हिन रहायशी स्कीम में सरकारी ज़मीन बि शामिल हुअण जो इंकशाफ थियो हुयो। जी सलीम अला, महिरबानी अवां जी।